अस्सलाम वालेकुम, मुझो नालो अली असगर है। इन वीडियो में असी एम्प्टी सेट, नल सेट, वाइड सेट यानी खाली सेट के बारे में डिस्कस कंदासीं। सेट जी डेफिनेशन है तो सेट यानी वेल डिफाइंड कलेक्शन यानी जिते कलेक्शन हुए, ही है एम्प्टी सेट। तो जैसे कलेक्शन ही ना है तो ये सेट शो है। अॼु असीं इहो भी एक्सप्लेन करण सिखंदासीं तो वाई दिस इज सेट, शो ही सेट है। जैसे तो सेट जी डेफिनेशन ही है कलेक्शन। ओके, अचो तो इन सेट के बारे में पढ़ूँ। एम्प्टी सेट यानी अ सेट विच हैज़ नो एलिमेंट, अ सेट विच हैज़ नो एलिमेंट, माना अड़ो सेट जैमें को भी एलिमेंट न हो उनके एक सेट चइबो आहे। इहा डेफिनेशन तो वेल नॉन डेफिनेशन है, पर हिकिड़ी ॿी डेफिनेशन भी है एम्प्टी सेट जी। उहा डेफिनेशन है तो वो सेट जेको ॾिनल कंडीशन कलेक्शन जी सेटिस्फाई न करे, अ सेट विच डज़ंट सेटिस्फाई द कलेक्शन ओके, कंडीशन ऑफ कलेक्शन, या अ सेट which does not satisfy condition of collection, or there is no member from that collection, या उन कलेक्शन में को भी मेंबर ना हुजण खपे। एम्प्टी सेट असल में कलेक्शन है, पर हिकिड़ी हिडन कलेक्शन है, उन कलेक्शन में को भी मेंबर कान्हे को। फॉर एग्जांपल जे मिसाल सेट ऑफ इवन नंबर्स विच आर आल्सो ऑड, अड़न बदी अददन जो सेट जेके इकी भी हुजन, आहे को अड़ो सेट जेको जैजा मेंबर बदी भी हुजन इकी भी हुजन, न अड़ो को भी सेट कान्हे को। तंहिंजे करे एम्प्टी जेका सिंबल आहे उहा हीअ आहे, या तव्हां ॿिन्ही ब्रैकेटनि सां भी लिखी सघो था, हीअं लिखी सघो था या खाली लिखी विच में को भी एलिमेंट न लिखो। तंहिंजे करे हीअ एम्प्टी। पहिरियों एग्जाम्पल। ॿियो एग्जाम्पल सेट ऑफ मंथ्स ऑफ अ ईयर with 33 days, अड़ो को भी साल में महीनो आहे जैमें 33 ॼाड़ा हुजन, न अड़ो को भी महीनो ना है, तंहिंजे करे नल सेट, देयरफॉर इट इज़ नल सेट। ऐं टियों एग्जाम्पल सेट ऑफ अलाइव पीपल with age 200 years, अड़ा ज़िंदा माण्हू ॿुधायो जंहिंजी उमिरि 2 साल हुजे, अड़ो को भी माण्हू कान्हे जंहिंजी उमिरि 2 साल हुजे, यानी तंहिंजे करे इहा भी कलेक्शन जेका आहे सेटिस्फाई नथी थिए, तंहिंजे करे खाली सेट आहे, यानी को भी मेंबर इन कलेक्शन में ना आहे अड़ो। अच्छा, ॿी कलेक्शन त ही थोड़ी हायर मैथमेटिक्स आहे, यानी फर्स्ट ईयर लेवल जी। त अड़ो रियल नंबर्स में अड़ो एलिमेंट, रियल नंबर्स विच सेटिस्फाई इक्वेशन x² + 1 = 0, को भी अड़ो रियल नंबर है जो इन इक्वेशन के सेटिस्फाई करे, यानी पुट वैल्यू क्यों तो आंसर 0 अची वञे, न अड़ो को भी मेंबर ना है। पर कॉम्प्लेक्स नंबर में अड़ो मेंबर है आयोटा पुट कंदासीं ये आंसर 0 थी वेंदो। रियल नंबर्स हिते खुटी थो पए, यानी रियल नंबर जो अड़ो को भी मेंबर कान्हे, तंहिंजे करे ही छा थी वेंदो, नल सेट थी वेंदो। नल सेट के असीं डिनोट इन लेटर सां कंदा आहियूं, इनखे फाइ चइबो आहे। नल सेट जी कुछ प्रॉपर्टीज़ आहिनि, प्रॉपर्टीज ऑफ नल सेट भी चइबो आहे हिनखे, वाइड भी चइबो आहे, एम्प्टी सेट भी चइबो आहे। पहिरीं इहा प्रॉपर्टी त नल सेट हर एक सेट जो सबसेट होंदो आहे, यानी हर एक सेट खां ई नंढो आहे। नल सेट
null set is subset of every set, subset of every set. पहिरीं प्रॉपर्टी इहा. ॿी प्रॉपर्टी इहा त null set जी जेकॾहिं असीं कॉम्प्लीमेंट कंदासीं, नल सेट जी कॉम्प्लीमेंट कंदासीं त असांखे साॻियो यूनिवर्सल सेट मिलंदो. ऐं अगरि असीं यूनिवर्सल सेट जी कॉम्प्लीमेंट कंदासीं त असांखे नल यानी यूनिवर्सल कट कंदासीं त असांखे नल सेट मिलंदो. नल सेट खे कहिड़े बि सेट सां तव्हां यूनियन कंदव त उन सेट ते को फ़र्क़ु न पवंदो, उहो साॻियो ई सेट मिली वेंदो. ऐं जॾहिं तव्हां नल सेट खे इंटरसेक्शन कंदव कंहिं बि सेट सां त उहो सेट सफ़ा वेनिश थी वेंदो, यानी उन में को बि एलिमेंट न थींदो, छो त ॿिन्ही में कुझु बि कॉमन कान्हे को. ऐं ॿियूं खोड़ सारियूं बि नल सेट जूं प्रॉपर्टीज़ आहिनि.